डॉक्टर मेहता बबड़ो आहे। तकरीबन ये असांजी 9 सालनि खां डॉक्टर सरफराज़ जी क्लिनिक आहे। एज मां स्टाफ आहियां हिते। पर डॉक्टर साहब जे गैर मौजूदगीअ में जॾहिं टीम अचे थी ऐं असांखे ब्लैकमेल थी करे, डॉक्टर मक़बूल आहे या हुन ड्राइवर वग़ैरह मूंखे चई त मूंखे 25,000 रुपया ॾियो। जॾहिं मां डॉक्टर साहब सां डिस्कस कयमि त बाबा असांखे 25,000 घुरिया पिया वञनि, ब्लैकमेल था करे वञनि फालतूअ में। असांखे हिते उहो आहे कोन जो असां अथॉरिटी मां एज जेको आहे स्टाफ आहियां डॉक्टर सरफराज़ जो। डॉक्टर सरफराज़ पाण एक्शन खयों आहे। हाणे कुझु ॾींहंनि खां अचे थो छोकिरो रमज़ान, डॉक्टर मक़बूल जेको आहे असांखे 25,000 चया आहिनि ॿी क्लिनिक ते। जेके बि अदरवाइज़ आहिनि, जेके बि पिपरीअ में हलनि थियूं, उन मां जेको आहे 20,000 असां डॉक्टर मक़बूल खे ॾींदासीं। 5,000 जेको आहे फ़ी क्लिनिक ते मुंहिंजा आहिनि। मां चयो बाबा मां एतिरो कोन थी कयां, न मां ॾींदसि। डॉक्टर साहब जी क्लिनिक आहे, तव्हां ॼाणो, तव्हां हुन सां ॻाल्हाए सघो था। उन खां वधीक मां नथी ॾेई सघां। ईअं करे आहिस्ते आहिस्ते कुझु मूंखां वठी वियो आहे पैसा, कुझु मुंहिंजे ॿारनि खां परेशान करे वठी वियो आहे। बार बार असांखे तंग कयो थो वञे। महिरबानी करे असां हिन लाइ कुझु मदद कई वञे। डॉक्टर